सेक्रेटरी सेहत प्रोटोकॉल न ॾिनो त सैफुल्ला धारेजो नाराज़ थी सेनेट कमेटी में रिथ खणी पहुतो। कमेटी मामलो ॿुधण लाइ धुरियुनि खे सॾायो त ॿई पेश ई न थिया। इहो तासुर आहे त पीपल्स पार्टी जे सेनेटर सैफुल्ला धारेज जे प्रेशर ऐं एक्शन सबबि सेक्रेटरी वटसि मेड़ खणी पहुतो। धुरियुनि में मामलो हल थी वियो, पर इहा ॼाण कमेटी खे न ॾिनी वई। असां सां गॾु WTN इस्लामाबाद जो रिपोर्टर मंज़ूर चांडियो वीडियो लिंक ते मौजूदु आहे। खैर इन तकरार जी शुरूआत ऐं ख़ात्मे ताईं जा मुकम्मल तफ़सील वठंदासीं, पर पहिरियां इहो सम्झण जी कोशिशि कयूं था त जाम सैफुल्ला धारेजो आहे केरु। जाम सैफुल्ला धारेजो घोटकी ऐं पने आखिल जी पावर पॉलिटिक्स में बाअसर सियासतदान सम्झियो वेंदो आहे, जंहिं बाबति इहो तासुर ॾिनो वेंदो आहे त हुन महार भाइरनि खे सियासी तौर ते वॾो धकु पेरस आयो हो। महार भाइर धारेजा भाइरनि ख़िलाफ़ पीपल्स पार्टी क़यादत खे बि शिकायतूं कंदा रहिया आहिनि, पर धारेजनि वटि सियासी गुरु हुजण सबबि हू सदाईं पावर पॉलिटिक्स में पाण भरा रहिया आहिनि। मंज़ूर, जाम सैफुल्ला धारेजो कहिड़े सेक्रेटरी ख़िलाफ़ सेनेट कमेटी में रिथ आंदी ऐं मसइलो छा हो? जी बिल्कुल सदाम, सिंध जे सेक्रेटरी सेहत रिहान इकबाल बलोच खिलाफ़ सेनेट जी स्टैंडिंग कमेटी में तहरीक इस्तेहकाक जमा कराई वई आहे, जंहिं स्टैंडिंग कमेटी तरफ़ां 12 दिसंबर जे जारी कयल लेटर मूजिबि सेक्रेटरी सेहत खे सेनेट जी स्टैंडिंग कमेटी पार्लियामेंट हाउस इस्लामाबाद हाज़िर थियण जो हुकुम जारी कयो वियो हुयो। मंज़ूर, जॾहिं अवां जाम सैफुल्ला धारेजो सां इन हवाले सां ॻाल्हाइण जी कोशिश कई त उन कहिड़ो जवाब ॾिनो? जी बिल्कुल सदाम, कमेटी कहिड़ो फ़ैसिलो कयो इहो ॼाणण जे लाइ पार्लियामेंट हाउस इस्लामाबाद में जाम सैफुल्ला धारेजो असां पिणु मिलियुसि, जॾहिं त मौक़ुफ़ ॼाणण जी पूरी कोशिश बि कई। संदसि खां बार बार पुछंदो रहियुसि त कमेटीअ में अवां जी दरख़्वास्त जी कहिड़ी ॿुधणी थी, कहिड़ो फ़ैसिलो साम्हूं आयो, छा हाणे जे सेक्रेटरी सेहत खे हटाए वेंदो या उन ख़िलाफ़ का कार्रवाई थींदी। संदसि खां बार बार पुछा कंदो रहियुसि, पर जेको आहे जाम सैफुल्ला धारेजो साहब कंहिं बि क़िस्म जो जवाबु ॾियणु मुनासिब न सम्झो। उन कमेटीअ में न पहुचण जेको आहे उन जो ज़रियनि जेको आहे पिणु इहो चिटो ॿुधायो आहे त ॿिन्ही विच में जेको आहे मामला सेट थी विया आहिनि। जॾहिं त सेक्रेटरी सेहत तरफ़ां जेका आहे मिंथ मेड़ करण ते जेको आहे सैफुल्ला धारेजो संदसि खे माफ़ करे छॾियो आहे, जंहिं बाद उन्हनि जेको आहे स्टैंडिंग कमेटीअ में जेका जमा कयल दरख़्वास्त आहे उहा वापसि वठण जो फ़ैसिलो कयो आहे। जाम सैफुल्ला धारेजो जंहिं सेक्रेटरी ख़िलाफ़ शिकायत खणी पहुतो उन खांसि माफ़ी वरिती। अफ़वाह आहिनि त मेड़ खणी बि पहुतो। मंज़ूर चांडियो, अवां जी वॾी महिरबानी असांखे तफ़सील ॾियण लाइ। फ़िलहालु एतिरो ई।